पट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थो ॾिबो ऐं संदो मल इज़त ॿ नान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। धरती लटण लाइ विननि चोर चूंडू वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। बहिराण तस्बीह हाजी निमाज़ी बहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी ॾाढी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। मता दी पढ़ाई जो गैरत न रहंदी मता दी पढ़ाई जो गैरत न रहंदी ऐं कमज़ोर एॾा जे ईमान न थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। जॾहिं मान मुनसफ़ जो न कुर्सी जो रखंदा जॾहिं मान मुनसफ़ जो कुर्सी न रखंदा ऐं रिश्वत सुपारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बणिबो जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बणिबो ऐं पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। ग़ुलामी जी पुछड़ी बीमारी में पातल ग़ुलामी जी पुछड़ी बीमारी में पातल बचा कीअं पोइ तुंहिंजा पनी कान थींदा बचा कीअं पोइ तुंहिंजा पनी कान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। सॼो ॾींहुं गर्मे जे बनींदे खटोला सॼो ॾींहुं गर्मे जे बनींदे खटोला ऐं ॾींहं जा ख्वाब महिमान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। शिया बि काफ़र त सुन्नी बि काफ़र शिया बि काफ़र त सुन्नी बि काफ़र ऐं कंहिं मस्जिद मज़ा अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। सत्यानाश क़ौमनि जो थींदो आहे तॾहिं सत्यानाश क़ौमनि जो थींदो आहे तॾहिं जो मुबलिक जो लेखक मुबलिक बि दरबान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। जॾहिं इल्म वारा मरनि मुफ़्तली ते जॾहिं इल्म वारा मरनि मुफ़्तली ते ऐं शराबी शिकारी बि धनवान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा। कीअं माट थींदे मुनाफ़िक डिॿाई कीअं माट थींदे मुनाफ़िक डिॿाई त तारीख़ में तोते अरमान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा।